उस्तादनि खे उहिदेदारनि खे जेके हिते आया सभिनी खे मां सभिनी जो सोराईंदो आहियां ऐं मां पंहिंजे पूरे ज़िले जी बॉडी ऐं ज़िले जे सदर मोहतरम अली अहमद मंगन साहब जो सोराईंदो आहियां जो हिते आयो आहे असांजे स्कूल में ऐं हे असांजी हिकिड़े क़िस्म जी सम्झो ईअं की असांजी इहे वर्किंग कमेटी थी वई आहे तक़रीबन वर्किंग कमेटी आहे जेको पूरो ज़िलो हिते गॾु आहे ऐं पूरो ज़िलो अमाद राहू सां गॾु आहे पेटेल तालका लतीफ़ाबाद सां गॾु आहे छो असां पेटेल लतीफ़ाबाद आईनी तरीक़े सां कमु करे पियो कमु कंदो ऐं इंशाअल्लाह रहंदो शाहनवाज़ चांद जो पंहिंजो ज़मीन साफ़ आहे ऐं हू पाण सियासत कई आहे जेतिरा साल अल्लाह जे शुक्र सां मां कंहिंजो रुपयो न खाधो आहे न कंहिंजो खारायो आहे कंहिंखे न मां कंहिं ऑफिसर जी अॻियां पोयां कई आहे सिधो सौ सिधी सही जमहूरियत ते यकीन रखूं था सिधी सही सियासत कई आहे मां साफ़ सुथरो आहियां मुंहिंजो जेको कैंडिडेट खयो आहे तालके जो सदर उहो बि मूं साफ़ सुथरो कयो आहे उन ते के अंगुली कोन उहो नौजवान आहे उहो नौजवान उस्ताद आहे जेको इंशाअल्लाह लतीफ़ाबाद जे उस्तादनि जा कमु कंदो ऐं इन ते ज़बान ते यकीन नथो रखे हे सिंधी आहे या उर्दू आहे हे कल खां वठी चवनि पिया त उर्दू ऐं सिंधी जो जेको आहे सो इहो वरी हिननि चवणु शुरू कयो आहे हिननि खे इहा ख़बर ई कोन 2012 में पेटेल तालका लतीफ़ाबाद खे इंट्रोड्यूस करण वारो ही मां शाहनवाज़ चांद आहियां जंहिंजा मेंबर जेको आहे सो 300 खां मथे मूं उन टाइम में कया उर्दू स्पीकिंग कया ऐं उन्हनि जे ई वोटनि ते मां इलेक्शन खटे हिननि खे हिननि जे अकाउंट ते हाराए हाणे असुल में किसो इहो आहे त लतीफ़ा ज़िले हैदराबाद में जेके असांजा मोहतरम जेके बुज़ुर्ग आहिनि उन वटि ॿियो कुझु बि कोन्हे हाणे उन वटि हिकिड़ा इहे 5 माण्हू 4 माण्हू 3 माण्हू मिलिया आहिनि त इन्हनि खे असां यूज़ करे शरारत कयूं ज़िले में त कुझु न कुझु ॻाल्हि हलंदी रहे कुझु न कुझु मामलात हलंदा रहनि हाणे हिकु कंहिंजो नालो वठूं त केतिरा साफ़ आहिनि अॼु बि हिकिड़ी माई जो मूंखे फ़ोन आयो त तव्हांजो पुरानो सदर जो उन्हें मुझे 50,000 मुझसे लिए हैं सर और मेरा काम भी ट्रांसफर का नहीं करवाया तो मुंह उनके जो तो मैं उसका नाम जाहिर करूं आपका पर बेचारे टीचर्स हैं वो भरम थी रखन त नालो सां न वठो हे चङा मुस्ती हैं सॼो ॾींहुं कूड़ ते हिननि जो धंधो ई कूड़ ते आहे लॻाए त कूड़ो पहिरें ॾींहुं खे आहे 2020 में बि कूड़ आहिनि ऐं उते वाइदो करे फिरी वियो ऐं वोट जेको आहे सो उनजे पंहिंजे वॾनि जे चवण ते ॾिनई जिते विकिणे छॾी पंहिंजो पाण खे हे छा था चवनि त असां पेटेल जी ख़िदमत कीअं कई आहे लतीफ़ाबाद जे उस्तादनि खां वञी पुछो आपा पहिरीं ॻाल्हि कई आपा खां वञी पुछो तो जेके स्कूल आहिनि उन्हनि जी ख़िदमत कीअं कई आहे कीअं कमु कया आहिनि मां 100 उस्तादनि जा जेके मुंहिंजा नवां उस्ताद थिया आहिनि 55 माण्हू जो शाहिद आहे टीओ साहब असांजो अज़ीज़ पंवर साहब उन खां वञी पुछो त उन्हनि जा मूं FO1 कराया उन खां पोइ 2.5 लख रुपया मूं उन्हनि जा जेको आहे डिफरेंस करायो 1 रुपयो मूं कंहिं खां कोन वरितो हे चए थो त जेको आहे सो फाइल ख़िदमत कंदासीं त उन लाइ फाइल बि खणणो पवंदो बाक़ी तूं चङो मुड़ुस ईअं घुमंदे ऐं ॿियनि जे चवण ते तो वर्त कहिड़ी आहे अचे मूंसां इलेक्शन कर अची मूंसां इलेक्शन कर लती में मां पंहिंजी टोड़ियां त तालुके जी बाडी पूरी कल इलेक्शन हे मूंखां खटे वञनि त मां सियासत न 10 लख रुपया लॻाए ॾींदुमि जेके मुंहिंजा माण्हू आहिनि जेके इनजा पोयां जेके पोयां घुमियल अथसि वठी अचे लतीफ़ाबाद में 800 जेका मेंबरशिप आहे असां करे थी मूंसां इलेक्शन सां मां इलेक्शन कयां थो बाक़ी रुगी माण्हुनि खे ॿुधाइण सिंध खे थो ॿुधाए हितां वञे थो 11 बजे हिते मीटिंग करे वरी 3 बजे हुते नमूनो करे वञी ॿुधाए थो 300 ॿार घणा कूड़ ते कूड़ असां अणपढ़ियल आहियूं जट आहियूं तूं दुनिया खे ॿुधाईंदो हे छा थो चए मां दोस्तनि खे चवंदुमि कलम में लिखियल अरे तो वटि कलम किताब ऐं तो वटि जेको आहे फेसबुक आहे असां वटि कोन्हे तव्हां तोखे मुंहुं तोड़ जवाब ॾेई सघो था पर असां तो जहिड़ा कोन आहियूं असां ज़बान जा पक्का माण्हू असां वाइदे जा पक्का आहियूं 2015 में जनरल सेक्रेटरी मोहसिन अब्बास खे ॾिनी दोस्तनि मूंखे चयो त हिनखे न ॾे असां तोरे अचूं था ऐं असांखे ॾे मूं ज़बान कई आहे जंहिंसां इलेक्शन मां खटे ऐं हारिया जेको मुंहिंजो उहिदेदार इहो ई रहंदो ऐं उहो ई रहियो तव्हां चओ था सिंधी उर्दू तुम 2015 में उर्दू ऑफिस सेक्रेटरी से हिकिड़ी सीट ॾी ऐं मूं वटि 5 ॼणा उर्दू स्पीकिंग हुआ तूं छा थो चई त मां सिंधी पूरी ॻाल्हि थो कयां उर्दू मुंहिंजा मुस्लिम मुंहिंजा दोस्तनि असां सभु हिते उस्ताद आहियूं प्राइमरी उस्ताद आहियूं असां लाइ को सिंधी कोन्हे को उर्दू कोन्हे को पंजाबी कोन्हे को ॿियो कोन्हे सभु असां उस्ताद आहियूं उन्हनि जे तहफ़ुज़ उन्हनि जे कम जे लाइ अॻियां शाहनवाज़ चांगे मुंहिंजी टीम हूंदी इंशाअल्लाह मुंहिंजी टीम जेका आहे सा साफ़ सुथरी टीम आहे ऐं उस्तादनि जी ख़िदमत करे पे कंदी रहंदी ऐं इंशाअल्लाह ज़िलो असांजो हैदराबाद हिननि खे करे ॾेखारींदासीं वक़्तु परे कोन्हे जॾहिं साईं अली अहमद मंगन मर्कज़ बि ठाहींदो ऐं मर्कज़ जो बि असांजो सदर ईंदो त पोइ हिननि खे ॾेखारींदासीं त असां छा आहियूं
ऐं वॾे माननि साहब